नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खैबर में खबर ॾींदा हलूं त खैबर में ॿेला बचायो कमेटी जे मेंबरन ऐं तर्ज मालवंद अवाम ऐं कोऑर्डिनेटर ज़ैन दाऊदपोटे जी अॻवानी में खैबर प्रेस क्लब खां कيبراڻي थाणे ताईं ॿेला बचायो जी एहतजाजी रैली कढी वई। रैली जी अॻवानी ॿेला बचायो कमेटी जे मेंबरन एजाज़ अहमद खैबर, हाजी बशीर अहमद खैबर, सैयद खादिम हुसैन शाह ऐं ॿियनि अॻवानी में रैली कढी वई। तर्ज मालवंद अवाम खैबर सैयद बछा शोक ऐं ॿिनि माण्हुनि एहतजाजी रैली में भरपूर शिरकत कई। अॻवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो है त ॿेलनि में सरकारी चौकड़ियुनि ते लीज़ू ख़त्म कराए फारिस तरफ़ां ॿेले जी सरकारी ज़मीन ते लखनि जी तादाद में वण रखी ॿेलो बहाल कयो वञे। रैली जगह गॾी वई आहे कब्ज़ा माफ़िया जेके ॿेले में कब्ज़ा कया विया आहिनि। 2010 खां वठी मुसलसल वणनि जी वाढी कई वई आहे। जीअं इमरान खान जो बि इहो ई मौक़िफ़ हुयो त इहा ई स्पीच हुई, महिरबानी करे वण पोखिया वञनि। ऐं अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त CM जो ऑर्डर जेको सो उनखे रद्द करे हिते वणनि जी वाढी कई वई आहे। 2010 खां वठी वणनि जी वाढी कई वई आहे। मालवंद माण्हुनि ते सिधियूं गोलियूं हलायूं वयूं, उन्हनि खे ज़ख़्मी कयो वियो आहे। ऐं अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त जेको आला अख़्तियारनि खे असां बार बार इहो बचाव कमेटी खैबर जे ॿेलनि जे बारे ॿेलो बचाव कमेटी जो सदर आहियां। हिते असां 2010 खां ॾिताऊं करे रहिया आहियूं। केरु बि असांखे ॿुधण लाइ तयारु कोन्हे, न को ॿेलो खातो, न केरु बि असांखे कोन थो ॿुधे। ॿेलनि में ज़ुल्म थी रहियो आहे। हींअर तक़रीबन 15-20 ॾींहं थींदा आहिनि। 2014 चौकड़ीअ में लखे वण कटे रहिया आहिनि। केरु बि ॿेले खातो असांखे ॿुधण मन खे न ॿेले मां कढनि जॻह ते वणनि जी तबाही करे रहिया आहिनि। ते ॿेलनि में तबाह करे रहिया आहिनि। 13-14 नंबर चौकड़े में लखे वण वढे छॾिया अथनि। रंग ते केरु को छा वॾेरो चई वञे त IGO खां 10,000 फटे जा वरिता। केरु चई वञे त के समय सां वॾेरे के खां या के आड़े पाड़े वारे खां 50,000 भतो वरितो आहे। असां पंहिंजा माल पंहिंजा मसा खपाए 8 साल दरबदर आहियूं कोर्टनि में। को महीनो कोन हो त असांजे रैली कोन कढी। इन ॻाल्हि जो त शायदि हो न हथ मथे खणी ॾियो। महिरबानी हाँ पिया छो वाली वास असांजे इलाइक़े माण्हू उन्हनि वाठनि जूं मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।